अस्सलाम वालेकुम। माया मंजूर सखीरानी असीं इन वक्त मोहतरम इरफान समो जे स्टूडियो में आहियूं ऐं हीअ एल्बम असीं करे रहिया आहियूं जंहिंमें तमामु सुठा सुठा शाइर आहिनि। उस्ताद बुखारी आहे, अली गुल सांगी आहे, तबस्सुम साहब आहे ऐं ॿिया बि तमामु सुठा सुठा शाइर इन एल्बम में असीं रिकॉर्ड करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह तव्हांखे हीअ एल्बम ॾाढो पसंदि ईंदो। दुआनि में यादि कंदा, वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम सिंध वासियो सभिनी मुंहिंजे सिंध जे मारूरनि खे देश ऐं परदेस में रहंदड़ मुंहिंजे सिंधी भाइरनि खे इरफान समय जो सिक भरियो सलाम क़बूल पवे। ऐं मुंहिंजे लाइ अॼु बेहद ख़ुशी आहे ऐं मुंहिंजे लाइ वॾी ईद जो ॾींहुं बराबरि आहे त मुंहिंजो उहो रागी मुंहिंजो सिंध धरती जो उहो अलवेलो फनकार ऐं जेको को वक़्तु हो मुंहिंजे लाइ जंहिंजे ॾिसण लाइ मां जंहिंजो आशिक़ हुउसि मां ऐं उनजी मोहबतुनि मूंखे तमामु मारूरनि जो कंपोज़र ऐं मौसीक़ार बणायो। ऐं अॼु वरी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे असांखे वरी इकठे करण वारो मुंहिंजी सिंध धरती जो जेको बाबा मंजूर सखीरानी सां तमामु घणो प्यारु कंदड़ साईं दिलशाद भट्टी साहिब जन गोरख कंपनी जा जेके ओनर्स आहिनि। ऐं मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन कंपनी जो नालो बि साईं मंजूर सखीरानी साहिब जन तजवीज़ कयो हुयो त अॼु गोरख प्रोडक्शन जो ही 38 वारो रिकॉर्ड करे रहिया आहियूं। ऐं हिन एल्बम में जदीद म्यूज़िक में जेके अॼुकल्ह इंस्ट्रूमेंटल हलनि था उन जदीद तक़ाज़ाउनि खे मद्देनज़र रखी वियो आहे। हिन में
सेमी गज़ल भी आहे, हिन में ॾुख बि आहे, दर्द बि आहे, विछोड़ो बि आहे। ऐं मनु साहब जन जी ज़िंदगी जीअं जेको बाबा जन जो स्टाइल आहे मनु साहब जन जो, उन स्टाइल मुताबिक़ जेके कंपोज़िशन्स कयूं वियूं आहिनि ऐं उमेदु कयूं था त मुंहिंजे माण्हुनि खे ज़रूरु पसंदि ईंदियूं। ऐं असां त आहियूं ई बुखारी साहब वांगुरु, हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, पर जीअं सिंध त सदकी आहियां। असां धरतीअ जी मिटी आहियूं ऐं तव्हां आहियो त असां आहियूं। तव्हां जूं मोहबतूं आहिनि जेके असांजे हिन पोरे खे क़बूल कनि थियूं ऐं असांजो पोरो साम पइजी वञे थो। जीअं लतीफ़ जी ॿोली, जीअं मुंहिंजी सोनी सिंध।